आमना हिकिड़ो हिसाब या पज़ल 1256 ते हल करणु शुरू कयो ऐं 1:33 ते ख़तमु कयईं, यानी हल करे चुकी हुई। सवाल इहो आहे त हुनखे केतिरो वक़्तु लॻो इहो हिसाब हल करण में। सो 12:56 PM ते हुन हिसाब शुरू कयो हुयो ऐं 1:33 PM ते हुन हिसाब ख़तमु कयो। ॿई वक़्त PM में ॾिनल आहिनि। इन मां ॿ ॻाल्हियूं साबित थियनि थियूं त हीउ हिसाब हिकु त साॻे ॾींहं ते थियल आहे ऐं ॿियो त मंझंदि जो थियल आहे। अचो त पाण हिनखे ॾिसूं था। 12:56 ते हुन हिसाब शुरू कयो ऐं 1:33 ते हुन हिसाब ख़तमु कयो। सो 12:56 खां 1:33 ताईं केतिरो वक़्तु अचे थो, इहो पाण खे मालूम करिणो आहे। सो 12:56 खां जेकॾहिं 1 ताईं पाण वक़्तु ॾिसूं त 4 मिंट हूंदा टोटल। ऐं जेकॾहिं पाण 1 खां वठी करे 1:33 ताईं टोटल टाइम ॾिसूं त केतिरो हूंदो। सो 1 खां 1:33 ताईं अगरि पाण टोटल वक़्तु ॾिसंदासीं त उहो थींदो 33 मिंट। सो जेकॾहिं पाण इन ॿिन्हिनि वक़्तनि खे गॾायूं, यानी 4 मिंट जेके 12:56 खां 1 ताईं हुनखे लॻा ऐं 1 खां 33 ताईं जेके 33 मिंट हुनखे लॻा, त इहे सॼा मिंट असां गॾायूं त इहे थींदा 37 मिंट। केतिरा थींदा? 37 मिंट। सो इन जो मतिलबु इहो थियो त आमना खे केतिरो टाइम लॻो? 37 मिंट।